नाज़रीन मिरपुर ख़ास ब्यूरो टाइम अॼु वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। ताज़ो मौसमियात खाते पारां इहा आगाही कई वई आहे त हाणे जेको कुझु ॾींहंनि जे अंदरि जेके तमामु तेज़ जेके बरसातूं ईंदियूं, जंहिंजे करे हुकूमत सिंध पारां सभिनी डिविज़नल कमिश्नर खे इहे हिदायतूं जारी कयूं वयूं आहिनि त जेके सिमनाल आहिनि या जेके पाणी जो गुज़रगांव आहिनि उन्हनि खे सफ़ाई कई वञे ऐं उन्हनि मंझि गंद कचिरो कढियो वञे। जंहिंखां पोइ मिरपुर ख़ासि डिविज़नल जेको कमिश्नर आहे शफ़ीक अहमद मैसर पारां इहे हिदायतूं जारी कयूं वयूं आहिनि त जितां पाणी जो गुज़रगांव आहिनि या पानी जा लंघन या जेके ये गटर नाला आहिनि उनखे फौरी तौर ते सफ़ाई करे ऐं उनखे रिपोर्ट ॾिनी वञे। उन खां अलावा असीं तव्हांखे ॿुधायूं त 2011 जूं जेके बरसातूं आयूं इन में मिरपुर ख़ासि शहर सॼो ईअं सम्झ त ॿुॾल हो। ऐं असीं तव्हांखे ॿुधायो त मिरपुर ख़ासि जेका सिविल हॉस्पिटल आहे हिते जेके डॉक्टर आया ते या मरीज़ आया ते इहे गॾनि गाॾियुनि ते चढ़ी ते विया, छाजे करे त इन में 3 खां 4 फुट पाणी बीठल हो। उन खां अलावा मिरपुर ख़ासि जो SSP हाउस या DIG ऑफिस, SSP ऑफिस ऐं कमिश्नर ऑफिसर रोड, उन खां अलावा मिरपुर ख़ासि जा जेके मेन चौरायो जेको आहे मिरपुर ख़ासि सिविल हॉस्पिटल जे साम्हूं जेको आहे इहो इलाइक़ो अलशफ़ा वारो इलाइक़ो, स्टेशन वारो रोड ऐं मिरपुर ख़ासि जा जेतिरा बि गरीबाबाद थियो, हीराबाद थियो ऐं मिरपुर ख़ासि जा जेके बि इलाइक़ा हुआ सॼा पाणी जे लपेट में हुआ। केतिरी अरसे खां पाणी बीठल हो। इन जो मेन कारण इहो त मिरपुर ख़ासि जो जेको 2011 में जेको बरसातूं आयूं पाणी बीठल हो, ड्रेनेज सिस्टम केतिरे अरसे खां बिल्कुलु ख़तमु आहे ऐं हिन में किरोड़े रुपया TMA में अचनि था, पब्लिक हेल्थ वटि बि अचनि था, उन खां अलावा चूंडियल नुमाइंदनि खे बि जेके पैसा मिलनि था। ऐं हिननि सिर्फ़ु जेकॾहिं हिकिड़ी पाइप लाइन लॻाइणी हूंदी आहे त उहो रोड खोटे करे हिननि ड्रेनेज सिस्टम हथनि सां करे तबाह करे छॾियो आहे। उन खां अलावा असीं तव्हांखे ॿुधायूं त 2011 में जेके बरसातूं आयूं उन टाइम ते इंतिज़ामिया पारां किरोड़े रुपयनि जूं जेका हिकु मशीनरी आंदी हुई जेके पाणी निकाल करण लाइ डीज़ल इंजण बि आया हुआ जेके तालके हुसैन बख्शमरी में ॾिना विया। उन खां अलावा तालके सिंधड़ी में ऐं डिगड़ी, जुडो, नौकोट, उन खां अलावा कोट गुलाम उहे जेके मशीनूं ॾिनल हुयूं। हिन वक़्तु जेको ताज़ो बरसातूं अचनि पियूं उहे मशीनूं TMA या म्यूनिसिपल कमेटी वारनि अलाही केॾां गाइब करे छॾियूं आहिनि, विकिणी छॾियूं आहिनि। ऐं केतिरा ई दफ़ा असां पंहिंजे नाज़रीन खे इहो ॿुधाया आहियूं तालके हुसैन बख्श मरी जेको आहे बिल्कुलु ॿुॾल हो सॼो तालको, जंहिंजो सिमनाल जे चाढ़ जे करे सॼे शहर खे जेको वॾो ख़तरो हो, जंहिंजे करे उतां जेके मशीनरी घुराई वई। जंहिंखां पोइ उहा मशीनरी हिन वक़्तु केतिरे अरसा असां ॾिठो त टाउन कमेटी में पियल त हुई, पर मशीनरी उहा उते जी इंतिज़ामिया या जेके एडमिनिस्ट्रेटर उन्हनि विकिणी खाई छॾियूं आहिनि। उन खां अलावा मिरपुर ख़ासि में जेके मशीनूं आंदियूं हुयूं किरोड़े रुपयनि जूं मशीनूं उहे बि जेको हिन करप्शन करे उहे विकिणी छॾियूं आहिनि। उन खां अलावा सॼे ज़िले जी सूरत हाल तव्हांखे ॿुधायूं जेके पाणी निकाल लाइ करे उन टाइम हुकूमत सिंध पारां जेके पैसा जारी कया हुआ, मशीनूं ॾिनियूं हुयूं, उहे सभु मशीनूं जेके हिननि विकिणी छॾियूं आहिनि। ऐं उन हवाले सां असां जेके मुख़्तलिफ़ ब्यूरो टाइमनि में मुख़्तलिफ़ मिरपुर ख़ासि डिवीज़न जा इशू खणंदा आया आहियूं। हिन वक़्तु असां सां गॾु जेको वीडियो लिंक ते मौजूदु आहे मंज़ूर अहमद मेमण जेको अॻूणो कॉम्प्रेस अॻुवाणो हिन वक़्तु जेको समाजी अॻुवाणो आहे उन सां ॻाल्हि ॿोल था करियूं त हुनजो छा चवणु आहे। मंज़ूर, असांखे तव्हां इहो ॿुधाइजो त साल 2011 जी बरसाति में मिरपुर ख़ासि शहर सॼो पाणी हेठि हो, हिन वक़्तु मौसमियात खाते पारां वधीक बरसातनि जे अॻकथी कई वई आहे, तव्हां छा था सम्झो, इंतिज़ामिया पारां कहिड़ा उपाउ वरिता विया आहिनि? हाणे उपायनि जी जेका ॻाल्हि आहे सा इहा आहे त 2011 में जेका महाॿोॾि आई हुई उनमें मिरपुर ख़ासि शहर जो सॼो ॿेड़ो ॿुॾी वियो, शहर ॿिनि हिसनि में कटिजी वियो। हीउ इलाइक़ो जंहिंमें असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं, हिन में कमिश्नर ऑफिस, हिन में सॼी ज़िले इंतिज़ामिया, DIG ऑफिस वग़ैरह सभु इहो शहर जे ॿिए पासे खां यानी जरवारी शाख, चांदनी चौक, रहीम नगर ऐं मीर कॉलोनी खां कटियल हो। ख़ुदि मीर कॉलोनी जो इलाइक़ो, रहीम नगर जो इलाइक़ो ऐं पंहिंजो शहर जो हीउ ॻतयल आबादी वारो इलाइक़ो सॼो पाणी में ॿुॾल हुयो। उन खां अलावा स्टेशन रोड ते जेको आहे 6-6 फुट पाणी बीठो हो। उन खां पोइ इस्पताल जेको आहे 3 महीननि ताईं डॉक्टर साहिबान जेको आहे गॾे गाॾी में चढ़ी वञी ड्यूटियूं ॾींदा हुआ। OPD सां गॾोगॾु वार्ड बि जेको पाणी हेठि हुया, जंहिंजे लाइ जेको आहे सो लखें रुपया आया, किरोड़ रुपया आया। इंतिज़ामिया उन्हनि में जेको आहे सो सखणा ऐलान करे नेकाल जे लाइ त ढोरा खोलींदासीं ऐं हिन शहर खे जेको असां साफ़ु सुथिरो कंदासीं। उहा बजट आई जंहिंमां मूंखे यादि आहे त MQM जो हिकिड़ो साबिक़ MP फरीद उनजे भाउ खे ठीको ॾिनो जेको गुलबर्ग टाउन खां शुरू थी मीर कॉलोनी, DIG ऑफिस, ख़ुदि प्रेस क्लब वारो रोड, इन खां वठी जेको आहे सो हिन पुल ताईं जेको आहे सो इहो सॼो जेको आहे सो सेवरेज नेकाल वारो जेको आहे सो मनसूबो रखियो वियो जेको 10.5 करोड़ जे ठीके में ॾिनो हुयो। अॼु ॾींहं ताईं उनजो पुछाणो कोन थियो आहे त उहा स्कीम काॾे वई, उन स्कीम जो थियो छा ऐं कहिड़े नमूने सां जेको आहे सो उन स्कीम खे जेको आहे सो अमली जामो पारायो वियो। हींअर बि जेकॾहिं सूरत हाल इहा आहे त आपाशी मौसमियात खाते जी जेका पेशन गोई आहे त हींअर बरसातूं वधीक पवंदियूं ऐं ॿोॾि अचण जो ख़तरो आहे। त आउं सम्झां थो त मिरपुर ख़ासि शहर जी सूरत हाल इहा आहे त पोएं वारे जेको आहे सो
एतिरी जेको बरसाति पवण में शहर ॿिनि हिसनि में कजो ऐं 3 महीननि ताईं जेको आहे सो असां बाक़ाइदे जेको जरवारी शाह खां टिपी करे टर्मिनल वटां जेको वापसि अची शहर में दाख़िल थींदासीं या वालकट वारी रोड तां जेको असां शहर में दाख़िल थींदासीं, शहर सॼो भरियो पियो हूंदो। हिन वक़्तु सूरत हाल इहा आहे त हेतिरा पैसा आया आहिनि ऐं हेतिरो कुझु थियो आहे त मीरपुर जे सेवरेज जो साॻियो ई हाल आहे। ईअं थो महसूसु जीअं मोइन जो दड़े जो जेका शहर जी जेका असां पेशन गोई कई वई आहे, जेके आसार असांखे नज़र अचनि था, सो साॻियो मीरपुर जो हाल अहिवाल आहे। मीरपुर जा रोड रस्ता गलियूं हींअर बि भरियूं पियूं आहिनि। काफ़ी इलाइक़ा अहिड़ा आहिनि जिते अॼु बि पाणी मौजूदु आहे। रहीम नगर जे इलाइक़े खे तव्हां वञी ॾिसो, अयूब नगर जेको इलाइक़ो उनखे तव्हां ख़ुदि ज़ोनल ऑफिस MQM जी जेका ठहियलु आहे, जेको शहर जी जेको गतियल आबादी आहे, जिते मार्केट मौजूदु आहिनि, उहो पाणी सां भरी पई आहे। हर पासे वञो ऐं बदकिस्मती मीरपुर जी इहा आहे त जंहिं गलीअ जंहिं इलाइक़े में 2 MPA 2 MNA 3 MPA हिकु सेनेटर मौजूदु आहिनि, उहो रोड गुज़िश्ता 20 सालनि खां न ठही सघियो आहे। उनजी सेवरेज गुज़िश्ता 20 सालनि खां अॼु ताईं जेको आहे सो क़ाइमु न थी सघी आहे। आख़िर इंतिज़ामिया छा पई थी करे, इहे पैसा कहिड़े पासे अचनि पिया, केॾांहुं पिया वञनि, को पुछाणो कोन्हे। ऐं हाणे बि जेकॾहिं पैसा आया आहिनि या अचनि पिया था त उहे काॾे वेंदा असांखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे। मंज़ूर, असांखे तव्हां इहो ॿुधाइजो, मीरपुर शहर तोड़े ज़िले में पाणी जी निकाल वारे हंधनि ते कब्ज़े माफ़िया पारां कब्ज़ा कया आहिनि। तव्हां छा था सम्झो, ज़िले इंतिज़ामिया इहे कब्ज़ा हटाईंदी या इहे कब्ज़ा खोर उते ई कब्ज़ा करे वेठा हूंदा ऐं सॼो शहर तोड़े ॿाराड़ी इलाइक़ा हींअर वरी जेके अचनि पियूं बरसातूं हिननि में ॿुॾल हूंदा? को बि अमल कोन थियो आहे। इन जे लाइ जेको पोएं वारे 2011 वारी बोर्ड में बाक़ाइदे स्केचिस ठहिया, मैप्स ठहिया, सर्वे टीमूं वयूं, उन्हनि ढोरनि जो जेको पुराणी जेको नक्शनि खे छॾे उन खां पोइ नए नक्शनि ते ढोरा जिता जिता गुज़रंदा उनजी माप कयूं, उन खां पोइ उन में तरमीम कयूं। 80 फुट, जीअं मिसाल तौरु हीउ रतनाबाद वारो जेको ढोरो हुयो, जेको मोहम्मद मेडिकल कॉलेज खां थी करे अची जेको आहे सो हितां जाम ॾातार कॉलोनी मां थी काटन प्रोसेसिंग जोन खां थी करे अची इस्माइल शाह कॉलोनी वटां लथो थिए, इस्माइल शाह कॉलोनी खां थी अची काइम सिनेमा वटां लथो थिए, हितां थी करे जेको आहे सो महमूदाबाद वियो थिए। इन्हनि जी बाक़ाइदे सर्वे थी, उते गतियल आबादी जेको कब्ज़ाखोरनि जी अची वेही रही आहे। इस्माइल शाह कॉलोनी सॼी ढोरे में ठहियलु आहे ऐं उन खां पोइ जेको उनजे भरिसां रफसर टाउन जे जेको किनारो आहे हिन जो ढोरे जो, उन ते बि हींअर जेको कब्ज़ाखोर ताज़ो जेको कब्ज़ो कयो वेठा आहिनि। हिकिड़ी नई कॉलोनी ठही आहे जंहिं ते बि जेको आहे सो एहतजाज करण ते जेको आहे सो इंतिज़ामिया वक़्ती तौर ते कार्रवाई करे उन खां पोइ ख़ामोशी अख़्तियार करे छॾी। उन तां को निकाल जो रस्तो न आहे। पंपिंग स्टेशन ठहिया, जेको आहे सो इहो पंपिंग स्टेशन हितां पाणी निकाल करे दौलत लगारी वारे सिमनाले में विझणो आहे, जितां पोइ इहो छोड़ करे समुंड वारे इलाइक़े में जुडे वारे रस्ते खां बदिन वारे रस्ते खां वञिणो हो, उहे अॼु बि बंदि पिया आहिनि। उन खां अलावा तव्हां हींअर बि वञी जेकॾहिं सर्वे कंदो त क़ाइम सिनेमा वारो इलाइक़ो जेको आहे जितां असुलु ढोरो वेंदो, जितां पाणी अॻिते वधंदो हो, उहा खॾ बि सॼी जेको आहे कब्ज़ाखोरनि सां भरिजी वई आहे। रोड ठहियो पिया, उन खां पोइ पठान कॉलोनी सॼी ढोरे में आबाद आहे। उन खां पोइ महमूद आबाद वारो इलाइक़ो जेको आहे सो सॼो जेको आहे सो कब्ज़ाखोरनि जे जेको आहे सो कब्ज़े में आहे। इंतिज़ामिया वक़्ती तौर ते जॾहिं पोइ वारी ॿोॾ आई, जॾहिं रस्ता रोड बंदि थी विया, मथां जेको प्रेशर पियो, आवाम जो प्रेशर पियो, उन वक़्तु ॾाढा जेको आहे सो ऐलान थिया, एनफोर्स जेको सो एनक्रोचमेंट फोर्स ठही, उन खां पोइ उनजा सर्वे थिया, कुझु माण्हुनि खे नोटिस मिलिया, वरी कन लाटार थी वई, अखियूं ॿूटिजी वयूं। हिन वक़्तु बि शहर जी सूरत हाल इहा आहे त इहे कब्ज़ाखोर पंहिंजी जाइ ते मौजूदु आहिनि, उनखे हटाइण जे लाइ को जोॻो बंदोबस्तु न कयो वियो आहे। तव्हां इहो ॿुधाइजो, ताज़ो वज़ीर आला सिंध पारां कमिश्नर खां वीडियो कॉन्फ्रेंस ते डिवीज़न जे सिमनालनि में गुज़र गांव जी सफ़ाई जूं हिदायतूं ॾिनियूं वियूं, जंहिंखां कमिश्नर पारां 4 करोड़ रुपया जो जेको आहे जारी कया आहिनि ऐं उन्हनि जी जेका निगरानी आहे जेको आहे असिस्टेंट कमिश्नर आहे जेको हुसैन बख्श मरी जो, उन्हनि खे रखी आहे। तव्हां छा था सम्झो, उहे कमु थींदा या इहे करप्शन जे वर चढ़ंदा? जिते गुड गवर्नेंस न हुजे, जिते हुक्मरान अखियूं ॿूटे वेठा हुजनि, जिते का पुछा गाछा न हुजे, उते जेकॾहिं कंहिं कामोरे खे 4 करोड़ ॾिना था वञनि त उनजो हशर पोयां माज़ी वांगुरु साॻियो ई थींदो। हिन वक़्तु जेकॾहिं 4 करोड़ वज़ीर आला रिलीज़ कया आहिनि, कमिश्नर साहिब खे ॾिना आहिनि, त मूंखे त अञा ताईं शहर में किथे बि जेको सफ़ाई सुथराई जो जोॻो बंदोबस्तु नज़र नथो अचे। ढोरनि खां माण्हू हटाइण जो त कमु परे जी ॻाल्हि आहे, पर हीउ जेको शहर में गंदे पाणी जो आज़ार आहे, मुख्य रोड जेके आहिनि सो पाणीअ हेठि आहिनि, उन्हनि जो जेको सो निकाल जो बंदोबस्तु न कयो वियो आहे त बरसाति आउं सम्झां थो पहिरीं बरसाति में शहर सॼो ॿुॾो पियो हूंदो ऐं इन जे करे जेको आहे सो थियण त ईअं घुरिजे जेकॾहिं 4 करोड़ आया आहिनि त उनजे सेवरेज जे लाइ जेको सो इहो बंदोबस्तु करणु घुरिजे ऐं कमिश्नर साहिब खे इहे ढोरनि ते जेको गतियल आबादी मौजूदु आहे पहिरीं त इनखे हटाइणु घुरिजे, हितां पाणी जे जेको छोड़ जो बाक़ाइदे बंदोबस्तु करणु घुरिजे। पर मूंखे नथो लॻे त शायदि इहो कमु थिए, इहो बि ज़रूरु करप्शन जे वर चढ़ी वेंदा, छाकाणि जो सिंध सॼी जेका गवर्नमेंट आहे सा करप्शन जे वर चढ़ियल आहे। हिते ठीका पिया नीलाम था थियनि, हिते कामोरो जेको पैसा ॾेई थो अचे ऐं
ऐं बरमला वॾे वाक़े थो चवे त आउं हेतिरा पैसा ॾेई आयो आहियां फलाणे MNA फलाणे MP फलाणे वज़ीर खे, त उहे त मूंखे जेको आहे सो वरी वापसि विसूल बि करणा आहिनि। त उन सिलसिले में इन हालातुनि में जॾहिं अवाम अंधी गूंगी ॿोड़ी बणिजी वञे, पंहिंजे हक़नि खां लातालुक थी वञे, पंहिंजे शौर खां बिल्कुलु जेको आहे सो अणटर जेको सो लाॻा थी करे बिल्कुलु लातालुक हुजे, त उते इहे माण्हू इहो ई कमु कंदा। जेकॾहिं अवाम सुजाग थींदी त ज़रूरु इहो कमु थींदो, जेकॾहिं न त न थींदो। मंज़ूर तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, ही मंज़ूर जा वीचार तव्हां ॿुधाईंदा। हिन इहा निशानदेही कई आहे त मिरपुखास में जेको आहे गुज़िरियल कुझु अरसे में 10.5 करोड़ रुपए जी लागत सां जेको गुलबर्ग खां करे शुमला चौक ताईं, शुमला खां जेको अॻूणो ट्रैफिक पुलिस जेका ऑफिस हितां करे अंडरग्राउंड पुल ताईं जेका नाली ठाही वई आहे, उन में 10.5 करोड़ रुपए जो फंड इस्तेमालु थियल आहे। शायदि हिन वक़्तु जेका मौजूदा ज़िले इंतिज़ामिया आहे ऐं या हिते जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, उन्हनि खे इहा ख़बर बि न हुजे इहा 10.5 करोड़ रुपए जी स्कीम जंहिं वक़्तु ठही पई, उन टाइम ते बि सिंध TV न्यूज़ पारां इहा निशानदेही कई वई। जीअं जेकॾहिं नालियूं ठहियूं पियूं त पोयां खां इहे पुरजंदियूं आहियूं, नाक़स मटीरियल इस्तेमालु थियल हो। हिन वक़्तु बि जेकॾहिं हाणे जेकॾहिं ख़ुदा न ख़्वास्ता अगरि बरसाति तेज़ अचे थी त मिरपुखास शहर जो जेको ही मेन इलाइक़ा आहिनि, या जेको मिरपुखास जी हैदराबाद खां जेको मेन रोड आहे, उन खां अलावा अंडरग्राउंड पुल आहे, या इहे इलाइक़ा हिन वक़्तु बि इहे जेके नाक़स मटीरियल इस्तेमालु थियण जे करे, इहे नालियूं बंदि थियण जे करे हींअर बि जेको आहे इहो ख़दशो आहे त इहो पाणी निकासी जो को ज़रियो ई कोन्हे। ऐं छाजे करे त उते पहिरीं निशानदियूं थियल आहिनि ऐं उते कम अहिड़ा थियल आहिनि जेके किरोड़े रुपयनि जी करप्शन थियल आहे, मगर इंतिज़ामिया पारां उन ते को बि ध्यानु न पियो ॾिनो वञे। ऐं उन टाइम जे जेको डिप्टी कमिश्नर हो, उन जेको पुल खां करे उनड़ चौक ताईं हिकिड़ा वॾा पाइप लॻाया हुआ पाणी जी निकासी लाइ, मगर अॼु ताईं उहे पाइप बि गाइब आहिनि। ख़बर न आहे म्यूनिसिपल कमेटी वारनि विकिणी छॾिया आहिनि या कंहिंजे हवाले करे छॾिया आहिनि। नाज़रीन, न वठूं त नंढी साई खां पोइ तव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं। नाज़रीन, नंढी साई खां पोइ वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। नाज़रीन, हिन वक़्तु असां सां गॾु जेको वीडियो लिंक ते मौजूदु आहे FOC सिंध जो सदर आबादगार अॻवाना, उन खां अलावा ज़िले कमेटी जो जेको मेंबर आहे जावेद जुणेजो, उन सां ॻाल्हि ॿोल था करियूं। ऐं इन खां पहिरीं असीं तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त मिरपुखास ही जेको तालके सिंधड़ी जेको हमेशह जेको अॻूणो वज़ीर आज़म मोहम्मद ख़ान जुणे जे पारां जेको आहे इन जो तालके जो नालो सिंधड़ी रखायो। अरबाब गुलाम रहीम जे दौर में इहो तालको क़ाइमु थियो। 2011 जी बरसातनि में इन तालके सिंधड़ी जा टोटल रोड रस्ता मुकमल ख़तमु थी विया। उन खां अलावा असीं तव्हांखे ॿुधायूं त छाजे करे एतिरियूं बरसातूं हुयूं ऐं उते बि सिंधड़ी जे TMA पारां जेके उते मशीनरी लॻाई हुई, जीअं हिंगोरनू आहे, फुलाइबियूं आहे ऐं उन खां अलावा गिरोड शरीफ़, इहे सभु इलाइक़ा हिन तालके जे अंदरि अचनि था ऐं उहे मशीनूं बि गाइब आहिनि। हिन वक़्तु बि जेको आहे तालके सिंधड़ी जी जेका TMA में उन में 5 करोड़ रुपए खां वधीक जेका NIT जा जेके कमु कया विया आहिनि, उहे ईअं सम्झो त स्कीमूं रिवाइज़ थियनि पियूं। ऐं छाजे करे त इहे जेके बि अचनि था TMA अचनि था, या उतां जा जेके चूंडियल जेके नुमाइंदा आहिनि उन्हनि जे चवण ते हलनि था, इहे पैसा सांगड़ बि शिफ्ट थी था वञनि, मगर हुन इलाइक़े जा कम न थियण जे करे उतां जा जेके रवासी सख़्तु परेशान आहिनि। जेकॾहिं बरसाति वधी वञे थी त सिंधड़ी तालके जो ईअं सम्झो त जीअं गुज़िरियल मिरपुखास शहर खां कटियो पियो, हिन वक़्तु बि साॻी पोज़ीशन थींदी। उन हवाले सां जावेद जुणे सां ॻाल्हि ॿोल था करियूं त हुनजा छा चवणा। जावेद, असांखे तव्हां इहो ॿुधायो तालके सिंधड़ी जे सिम नालनि जी सफ़ाई थी आहे या न, फंड त अचनि पिया ऐं इहे किथे ख़र्च था थियनि, ऐं जेके ताज़ियूं बरसातूं अचनि पियूं सिम नाला जेके सिम ऐं कलर खे ख़तमु करण लाइ ठाहिया विया, ऐं उन्हनि जो केरु पियो इस्तेमालु करे, उन्हनि ते हींअर इंतिज़ामिया पारां को कमु कयो पियो वञे या न? सिम नालनि जी पोजीशन इहा आहे त इहो असांखे ख़ौफ़ लॻो पियो आहे त बरसातूं छा, पर जेको ज़मीनदार जेको हिन ज़मीनदारनि जे वटि पाणी वधीक आहे, उहो बि जेको ज़मीनदार हींअर जेको ज़मीनुनि मां पाणी कढी सिम नालनि में जेको मोकिले रहियो आहे, उन्हनि जी जेकी बि रोक लाइ को सिम नाले में को अहिड़ो उपाउ कोन्हे त हीउ जेको बरसातुनि जो वॾो जेको पाणी जेको ईंदो या बारिशुनि जो जेको पाणी ईंदो त उहो इहो सिम नाला झले सघंदा या न झले सघंदा। तव्हां वॾे सिम नाले खे ॾिसो त उनजी खाटी कोन थी आहे। उन खां पोइ जेके नंढा जेके सिम नाला जेके आहिनि, उहे जेके असांजा जेके आहिनि पंहिंजे हर जेके यूनियन काउंसिल में आहिनि, जेको पाणी निकाली मेन वॾे सिम नाले में कनि था, उते का न को पाणी जी निकाली आहे, न का उन्हनि जी का खाटी थियल आहे। तव्हां यकीन था करियो, अॼु तव्हां हलो मूंसां गॾु तव्हांखे सरज़मीन ते ॾेखारियां त बाक़ाइदा तव्हां सिम नालो जेको नंढो वाटर जी सूरत में ॾिसंदा त उहे सिम नाला सभु लटिजी विया आहिनि, हर शइ थी विया आहिनि। ऐं तव्हांखे हिकिड़ो ज़िक्र कंदुसि 2011 ऐं 2012 जी ॿोॾि जो, त 2011 ऐं 2012 में 2 अरब रुपयनि जो प्रोजेक्ट आयो। तॾहिं जेको हिते अॻे कमिश्नर हो या उन खां पोइ जेके इरिगेशन डिपार्टमेंट वारा हुआ, जेके हींअर आउं चवां थो त असांजो सूबो पिया हलाइनि, हितां ट्रांसफर थी विया आहिनि, वॾनि ते उहिदनि ते जेके वेठा आहिनि, जेके असांजा जेके उते सूबो पिया हलाइनि, उन्हनि खे हुते ॿेड़ी हिते ॿोड़े विया हलिया आहिनि। न को सिम नालनि जी खाटिनि थी,
न को हिते को शाखुनि जूं खाटियूं थियूं। शहर जो सिमनालो ॾिसो त शहर खे ॿोड़े पियो। 2 अरब रुपयनि जो प्रोजेक्ट उहो पाणी में लुड़ी वियो हेॾो। हिते जा जेके कमिश्नर, हिते जा DC ऐं हिते जा जेके AC हुआ उहे सभु पैसा कमाए विया हलिया आहिनि। अॼु बि तव्हां ॾिसो त हीउ कमिश्नर ऐं जेको पंहिंजो शफ़ीक साहिबु तमामु महिनती माण्हू आहे, तमामु सुठो माण्हू आहे। हीअ अगरि सिर्फ़ु वज़ीर आला सिंध जेको इहो जेके पैसा जेके ॾिना आहिनि त हिन कमिश्नर साहिब मां असीं उमेदु करे सघूं था, पर कमिश्नर साहिबु पाण त कोन हली बीहंदो सिमनालनि जे मथां खाटियूं कराइण लाइ या सिमनाले खे सफ़ाई करण लाइ। इहे वरी बि जेके आहिनि हेठां जेके AC या हेठां जेके इरीगेशन डिपार्टमेंट वारा जेके सिमनाले जे माता जेके ऑफिसर आहिनि उन्हनि खे खाटियूं कराइणियूं आहिनि त उहे पैसा वरी साॻियां खाई वेंदा हलिया। त करप्शन जे करे असीं तबाह थी रहिया आहियूं। तव्हां ॾिसो वञी पराण जो त तव्हां ॾिसो वञी हिन पासे जेको असांजो मेन पाण असां हींअर को तलके सिंधड़ी जी ॻाल्हि कोन कंदासीं, असां हींअर ॻाल्हि कंदासीं नवाब शाह खां जेके सिमनाला शुरू थियनि था उन छोड़ मीरपुर ख़ास खां उहो वञी LBOD बदीन में वञी क्रॉस कनि था त विच में जेके इलाइक़ा असांजो जो डिगड़ी आहे, जुडो आहे या इहे उहे सभु ॿुॾी था वञनि हलिया। त उहो गवर्नमेंट पहिरीं उहा ॾिसे हा, पहिरीं माण्हू कब्ज़ा करे वेठा हलनि। सिमनाले जो जेके हुआ उहे जेके वाटरनि जी सूरत में थिया आहिनि उते कब्ज़ा थिया आहिनि, उहे कब्ज़नि खे बि कोन था हटाए सघनि त पोइ किथां ही घारा बंदि थींदा, छा थींदा? जावेद तव्हां असांखे ॿुधाइजो 2011 जे बरसाति में जेके रोड रस्ता तबाह थिया हुआ, इहे रोड रस्ता ठाहिया आहिनि या न, ऐं TMA में त करोड़े रुपयनि जा करप्शन ऐं फंड अचनि था, उहे किथे था ख़र्च थियनि? साईं अलाह हिन गवर्नमेंट खे अञा आबाद न रखे, असांजी दुआ इहा आहे। पर आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जीअं ही सिस्टम गवर्नमेंट जो थियो आहे, जीअं परवेज़ मुशर्रफ जो हिकिड़ो निज़ाम जेको लोकल गवर्नमेंट वारो इहो ख़तमु थियो आहे, उन खां पोइ जेके बि TMO आया उन वॾे पैमाने ते करप्शन कई। 2011-2012 में जेके NIT थियूं उहे थियूं। उन 2012 खां वठी 4 साल थिया आहिनि, 2016 थी, का बि NIT कोन थी आहे, का बि रस्तो कोन ठहियो आहे, को बि जेको आहे वाटर टैंक कोन किथे मिलियो आहे, का सोलिंग सिरिंजी उहा बि किथे कोन ठही आहे। हर महीने असीं कॉम्पिटिशन MNA MPS जी लॻी पई आहे। कॾहिं विरहाए ॾियनि तलको सिंधड़ी हुन MP खे, कॾहिं वरी MP उहो तलके सिंधड़ी TMA मां फंड कढी वञे हलियो त वरी ॿियो MP कावड़िजे त वरी उहो बिलावल हाउस पहुची वञे हलियो, वरी उनजी शिकायत बाबा हाणे वरी तलको इन जे हवाले करियो। त हीअ त रुॻो हवाला पिया थियनि, बाक़ी न को ॻोॾ खां पोइ को रस्तो ठहियो आहे, न का ठहिया। करप्शन जे वर चढ़ियल ई जेको तलको जेको आहे जी ॿिया जेके तलका वर चढ़ी विया आहिनि त हीअ वर चढ़ी विया आहिनि। पर तव्हांजे तालके में हींअर बि 5 करोड़ खां वधीक NIT थी आहे, इहे भला स्कीमूं थियूं आहिनि या सिर्फ़ु इहे कागज़नि में NIT थियूं आहिनि ऐं पैसा विया आहिनि? साईं 2011 ऐं 2012 खां ऐं उन खां पोइ तव्हां इहा ज़िक्र कंदुसि त तलके सिंधड़ी में का बि NIT कोन थी आहे। जेके NIT थी आहे उहा 2011 या 2012 में जेके NIT थी उन साॻी NIT खे उन साॻी NIT खे ॾेखारींदे ठेकेदारनि खे टेंडर करियो। ॻोठनि जा जेके नाला आहिनि, जीअं हिकिड़े जो ॻोठ जे नाले ते पहिरीं 2011-12 में NIT थी, उन भाउ जो नालो बदिली करे उते ठेकेदार मुक़ररु करे उन साॻी रस्ती ते वरी डबल पैसा वठियो। हीअ जेको करप्शन करे ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलियां त ठीकु आहे भला TMO वारा तमामु घणी करप्शन कई, बाक़ी जेके हीअ AC साहिबान आया आहिनि जेके कराची खां पोस्टिंगूं छॾे हिते आया आहिनि, उन्हनि त का शइ कोन छॾी आहे जेकी करप्शन जे वर न चढ़ी हुजे। हर महीने ते तलको सिंधड़ी किथे रहियो आहे, ज़िले सांगर में अकाउंट ट्रांसफर कयो पियो वञे। त हीअ सभु पैसा खायो पिया वञनि। नेब असां सची हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, हेर जी ॻाल्हि आहे, माण्हू एतिरो ख़ुशि लॻा पिया आहिनि त बाबा नेब वॾा कारनामा अंजाम ॾेई छॾिया आहिनि। असां नेब वारनि खे इहो चवंदासीं त बराए महिरबानी पहिरीं अचो असांजे ज़िले मीरपुर ख़ास में त जेकी 2011-2012 में जेकी 2 अरब रुपए जी करप्शन रेवेन्यू डिपार्टमेंट में थी आहे, जेके हिन सिमनालनि लाइ हिते जेके शहरनि खे ॿोॾनि खे बचाइण लाइ, उहे केॾांहुं विया हलिया, या उन खां पोइ जेके TMA में जेके फंड अरबे रुपए जा फंड आया आहिनि उहे केॾांहुं विया हलिया। त हीअ त सभु करप्शन जे वर चढ़ी विया हलिया आहिनि, जेके असां ज़मीन आबादगारनि खे चरियो वेठा आहिनि। पर गुज़िरियल बरसातुनि खे जेको पाणी निकाल लाइ जेके इंतिज़ामिया पारां जेके करोड़े रुपयनि जूं मशीनियूं वरितियूं, छा उहे हिन वक़्तु पोइ पयूं आहिनि या इन जेके मुक़ररु जेके ऑफिसर उन्हनि जे वर चढ़ी वियूं? साईं तलके सिंधड़ी में जेके बि जेके टेंडर थिया मिशनुनि जा, वॾे पैमाने ते वॾियुनि मिशनुनि जा थिया त पाणी ॻोठनि मां निकिरी सघे। हाणे उते हिननि जेके आहिनि हिकिड़ी मिशन आहे ₹1,00,000 जी, उते हुननि मिशन वरिती आहे 15 खां 20 हज़ार जेकी 4 इंच पाणी ॾे। ऐं 4 इंच पाणी ॾे उहो केतिरो ॻोठ मां पाणी कंदी? उहो 4 महीना 5 महीना हली मुसलसल मिशनूं जेके हलंदियूं रहियूं त पाणी माण्हुनि जे ॻोठां कोन निकितो। त उहे मिशनूं बि असांजो त इहो आहे न, कमिश्नर साहिबु आहे या कमिश्नर साहिब खां हेठी जेके TMA जा इंचार्ज आहिनि उन्हनि सभिनी खां हिकिड़ो सुवालु आहे, भला उहे मिशनूं केॾांहुं वयूं हलियूं? त उहे मिशनूं खाइजी वयूं हलियूं, खपाइजी वयूं हलियूं, या उहे साॻियूं मिशनूं वरी विकामजी वयूं TMA तरफ़ां? मूंखे त इहा उमेदु लॻे थी त इहे साॻी TMA वारनि इहे जेके या हेठि स्टाफ वॾे स्टाफ सां मिली इहे साॻियूं मिशनूं वरी वञनि खे विकिणी केॾियूं आहिनि। जावेद तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, हीउ जेको FOC सिंध जो सदर जावेद जुणजो या निशानदी करे रहियो
त जेके कमिश्नर पारां 4 करोड़ रुपया जेके जारी थिया आहिनि इहे सिम नालनि जी सफ़ाई लाइ या जेके पाणी जे गुज़र गांव उन्हनि जी सफ़ाई लाइ, मगर कमिश्नर पाण त वञी कमु कोन कंदो, मगर जेका हुनजी टीम आहे पोयां जेका हुन मुक़ररु कई आहे, असीं तव्हांखे इहो बि ॿुधायूं त कमिश्नर पारां इहो हिकिड़ो हैंडआउट में जेको नोटिफिकेशन बि जारी कयो आहे, मगर इहो हिकु ख़बर बि मीडिया ॾे मोकिली आहे त असां जेको आहे असिस्टेंट कमिश्नर हुसैन बख्श मरी गुलाम कानियो साहब खे असां जेको हुनजी निगरानी लाइ मुक़ररु कयो आहे। असीं तव्हांखे इहो हिन ब्यूरो टाइम में निशानदी कंदा अचूं त ऐं मुख़्तलिफ़ ब्यूरो टाइमनि में इहा निशानदी बि कई आहे। इहो साॻियो असिस्टेंट कमिश्नर जेको हिन वक़्तु जेको 4 करोड़ रुपए जी कम जी निगरानी कंदो, इहो तालके हुसैन बख्श मरी जो एडमिनिस्ट्रेटर आहे। ऐं तालके हुसैन बख्श मरी जे अंदरि हिकिड़ी मशीन बि उते कोन्हे, जेके करोड़े रुपयनि जी उते मशीनूं हुयूं उहो मशीनूं हिन कामोरनि विकिणी खाई छॾियूं। उन खां अलावा तालको हुसैन बख्श मरी जंहिं टाइम ते बरसाति हुयूं, सॼो तालको हुसैन बख्श मरी ॿोॾ में हो ऐं उतां जा माण्हू लॾ पलाण करे रोडनि ते वेठा हुआ, मगर ही जेके ऑफिसर जेके वेठल आहिनि ऐं हिन वक़्तु बि असीं तव्हांखे ॿुधायूं त तालके हुसैन बख्श मरी जे अंदरि तक़रीबन लॻभॻि 98 लख रुपए जा जेको महीने जो फंड आहे ऐं उन में हिकु बि शहर जेको कोन्हे, सिर्फ़ु नंढड़ो हिकिड़ो शहर खाण आहे ऐं उन में बि सफ़ाई जो अमलो कोन थो वञे। उहो फंड बि हिननि एडमिनिस्ट्रेटरनि जे करे करप्शन जे वर चढ़ियल आहिनि। अॼु वरी असांजे जेका हितां जे इंतिज़ामिया जे माण्हुनि उन्हनि कामोरनि खे मुक़ररु कयो वियो आहे जिन हमेशह करप्शन कई आहे, जिन हमेशह जेको आहे हितां जो आवाम जो पैसो फुरियो लुटियो ऐं खाधो अथनि। ऐं नाज़रीन, हिन वक़्तु असां गॾु जेको तालके हुसैन बख्श मरी जो जेको आहे चेयरमैन ऐं तालके हुसैन बख्श मरी जो हिकिड़ो जेको आहे आबादगार अॻुवाण बि चइजे, उतां जा ई बासरनि जेको तालको हुसैन बख्श मरी जेको इहो उन में तक़रीबन अक्सरियत जेका आहे मरी ख़ानदान जी आहे, जेको 2004 में अरबाब गुलाम रहीम पारां इहो जेको तालको क़ाइमु कयो, जेको ज़ाहिद हुसैन मरी उन टाइम ते जेको आहे जेको अरबाब गुलाम रहीम सां गॾु उन खां पोइ ही पीपल्स पार्टी में दुबारा शामिलु थिया। अरबाब गुलाम रहीम तालको त क़ाइमु कयो ऐं उन तालके अंदरि का बि सहूलियत न हुई, अॼु ताईं का ऑफिस कोन्हे। अगरि एडमिनिस्ट्रेटर वेहे थो त उहो मिरपो ख़ास में टीए में जेका ऑफिस आहे न त उहा बि हिकिड़ी स्कूल में क़ाइमु आहे, जेके उते मशीनूं पियल हुयूं उहो त ही विकिणी खाई वियल आहिनि ऐं करप्शन जे वर चढ़े विया आहिनि। ऐं अचो त उन हवाले सां वज़ीर मरी सां ॻाल्हि ॿोल था करियूं त तालके हुसैन बख्श मरी जी जेके गुज़िरियल बरसातनि में त तमामु हालत ख़राबु हुई, हाणे हिननि जेका मौसम अचे पई बरसातनि जी इन लाइ करे इंतिज़ामिया कहिड़ा उपाउ वरिता आहिनि। वज़ीर असांखे तव्हां इहो ॿुधायो त गुज़िरियल बरसातनि में तालको हुसैन बख्श मरी सॼो पाणी जी लपेट में हो, माण्हू लॾ पलाण करे विया हुआ, केतिरा ई रोडनि ते वेठा हुआ। छा था सम्झो भला हिन वक़्तु जेका हाणे बरसातूं अचनि थियूं इंतिज़ामिया पारां के अहिड़ा उपाउ वरिता विया आहिनि, को अहिड़ो बंदोबस्तु कयो वियो आहे या न? अदा 2011 में तव्हां बि इन तालके में आओ, असीं बि हुआसीं, तव्हां बि ॾिठो पिए त हिन तालके जो छा हाल हो, सिम नालनि जो छा हाल हो। ऐं 2011 वारी बरसातुनि में सॼो तालको पाणी हेठो, सिम नालनि जूं खाटियूं कोन हुयूं, सिम नालनि ई वधीक नुक़सानु कयो। वध में वधि सिम नालनि ॻोठनि खे अची भई जॾां झकाणियूं हुयूं उन्हनि खे ॿोड़ियूं, पोइ उन ते एरीगेशन बि ॿोॾ खां पोइ खाटियूं थियूं उन सिम नालनि जूं, अहिड़ियूं खाटियूं थियूं, खाटी सरज़मीन ते कोन हुई पर एरीगेशन जो ॿुधोसीं त पोइ पघार उन्हनि जो बेलदारनि जो पघार कोन हो, चऊं उहो खाटी में पैसा विया हलिया ऐं सरज़मीन ते कुझु कोन हो। आउं तव्हांखे हींअर 2 महीना अॻु जो वाक़ियो थो ॿुधायां, टंडो आदम रोड ते मेन सिम नालो तव्हां मोरी क्रॉस कंदा आहियो, इन ते हिकिड़े ॾींहुं चुन मुन हारिया पिया हुआ, ॿिन्ही साइडुनि ते सिम नाले जी पटड़ियुनि ते चुन हारियो पियो। ॿिए ॾींहुं आहिस्तो ते मशीन थोरो ई रुगो पासा पई कढे, मुंहिंजो भई छा पियो थिए, चऊं साईं खाटी पई थिए, चयो हिते त कुझु ई कोन्हे, खाटी जे अॻियां उहो वरी गंद किचिरो, चई न बसि साईं नालो करिणो आहे असांखे। हाणे उहो उन रोड ते ॾेखारे, ऑफिसर को आयो हूंदो, विज़िट कई हूंदऊं, सॼे सिम नाले जी खाटी थी वई, पैसा हज़म थियो वञनि। हींअर सिम नालनि जूं उहे हालतूं आहिनि, ऐं चवां थो 2010-11 खां वधीक हालतूं ख़राबु थींदियूं, अलाह रहम करे जो बरसातूं थी वियूं, 10-11 जो 50% बरसातूं थी वियूं त 10-11 खां हालत ख़राबु हूंदी तालके जी। असांखे तव्हां ॿुधाइजो वज़ीर आला सिंध पारां कमिश्नर इंतिज़ामिया खे हिदायतूं कयूं वियूं आहिनि त सिम नालनि में सफ़ाई कई वञे। तव्हांजे तालके जे अंदरि जेके सिम नाला आहिनि उते सफ़ाई थिए पई या न? साईं सफ़ाई बिल्कुलु थी सघे थी, हुननि खे ॿाहिरि बरम आहिनि, उन्हनि ते मशीन बीहंदी आहे, पन पई आहे, किचिरा पिया आहिनि, उहो ॿाहिरां ई बीह कढंदी आहे। सिम नाले में मशीन अंदरि वेंदी न आहे, बरम जेको आहे उन ते बीहंदी आहे, उहो आराम सां सुकून सां थी सघे थी। बरसातूं थींदियूं पोइ कोन थींदी, बरसातूं पइजी वेंदियूं पोइ न थींदी, बाक़ी हींअर बिल्कुलु थी सघे थी। तव्हांजे तालके जे अंदरि करोड़े रुपयनि जूं जेके मशीनूं वरितल हुयूं पाणी जे निकाल लाइ, असां मुख़्तलिफ़ टाइमनि ते ॾिठो त मशीनूं TMA जे ऑफिस जे ॿाहिरि हुयूं, हाणे उहे मशीनूं गाइब थी वियूं आहिनि। तव्हां छा था सम्झो उहे मशीनूं कंहिंजे हवाले कयूं वियूं आहिनि? अदा इहा TMA 2010-11 में एतिरी मशीनरी ख़रीद कई वई जो हिते ढेर लॻा पिया हुआ,
तव्हां बि ॾिठा पिए, असां बि ॾिठा पिए, इहो जेको ऑफिस ठहियल आहे इहा ज़मीन मुंहिंजी में मूं डोनेट कई हुई, उन में ठहियल आहे। हींअर आऊं उन में बनी ते रोज़ थो वञा, पर आऊं कोन थो ॾिसां त का हुन में शइ पई आहे। बाक़ी वधीक जेको लोकल गवर्नमेंट वारा ई ॿुधाए सघनि था त उहे किथां वयूं आहिनि, ज़मींदारनि खे ॾिनियूं आहिनि पाणी कढण लाइ या जॾहिं थियूं वयूं आहिनि, उहे बहितर ॿुधाए सघनि था। बाक़ी सरज़मीन ते त कुझु कोन्हे। को ॿ टे पुर्जा इछलिया पिया हुजनि त उहो ॿी ॻाल्हि आहे। सिम नालनि में पाणी गुज़रगान लाइ पैसा त मंज़ूर कया विया आहिनि, छा तव्हां सम्झो तव्हांजे तालके में जेके सिम नाला आहिनि उते सफ़ाई जो कमु हले पियो, कमु बहितर थिए पियो या न? सिमनाल में का सफ़ाई कोन्हे, इहो ई अर्ज़ु करियां पियो त 2011-10 खां हालत ख़राबु आहे सिमनालनि जी। उन टाइम त अञा ई मोरियूं ऐं इहे मज़बूतूं, हाणे कुझु मोरियूं बि किरी पियूं आहिनि, को रिपेयर जो निज़ाम कोन्हे उन मोरियुनि जो। वाटर कोर्सनि जूं जेको छितियूं आहिनि उहे ख़तमु आहिनि, पन ॼाई पई आहे, का सफ़ाई कोन्हे, का सफ़ाई कोन थी आहे। फंड अलाए केॾा विया आहिनि। भला ही रोड जंहिं इलाइक़े में तव्हां रहो था, इहो सिटी थाणे खां करे खाण नाका चौक ताईं, जंहिंमें हिकु सेनेटर रहे थो, हिकु MNA रहे थो, हिकु MP रहे थी, इहो रोड त सदाईं गटरनि जो ॾेख ॾेई रहियो आहे। इहो हींअर बि ईअं सम्झो त पाणी सां भरियो पियो आहे, छाजे करे इन रोड ते कमु कोन थो थिए? हिते बि ड्रेनेज सिस्टम ख़तमु लॻो पियो आहे। साईं हाणे हींअर जा जिते पाण वेठा आहियूं हिते हींअर ई रोड तां मटींदव, तव्हां मूवी खणो मूंसां हलो, हींअर ई पाणी भरियो पियो आहे। मींहुं पवंदो त पोइ छा थींदो? केरु हिते हिन रोड जो त को वाली वारस ई कोन्हे, केरु पुछे कोन थो। नंढियूं नंढियूं गलियूं इहे रोड्स ठहनि पिया, बाक़ी जेको ही मेन रोड आहे हिन जी हालत तव्हां ॾिसो, पाण ॾिसो। हींअर मूंसां हलो, ही गटर भरिया पिया आहिनि, मींहुं पियो त पोइ छा थींदो? मींहुं पवंदो त घरनि में कोन हूंदासीं, पोइ किथे असांखे बि शहर छॾे ॻोठे वेहणो पवंदो या रोड किथे वेहणो पवंदो। हिते त इहो ॾिसो तव्हां पाण सॼो ॿुॾो पियो आहे, हींअर ई ॿुॾो पियो आहे, बरसातूं त अला आराम करे। तव्हांजो तालुको सॼो पीपल्स पार्टी जो तालुको आहे, पर चूंडियल नुमाइंदनि जो कहिड़ो किरदारु आहे जेका हिन रोडनि जी हालत आहे? साईं MP MNA साहिब त जॾहिं बरसातूं या ही पवनि थियूं, साईं वारा वीचारा त हर हाल में जहिड़ो हाल आहे बीठा हूंदा आहिनि, पर कमु त गवर्नमेंट खे करिणो आहे न साईं। MP MNA त वधि में वधि रड़ियूं कंदो, जीअं आऊं पियो करियां, पर अॻियां केरु ॿुधे बि, ॿुधंदो त कमु थींदो इनशाअल्लाह। अक्सर इहो ॿुधो वियो आहे त मीरपुर ख़ासि ज़िले जे अंदरि पीपल्स पार्टी जा जेतिरा बि चूंडियल नुमाइंदा आहिनि, इन्हनि जा पाण में इख़्तिलाफ़ात आहिनि, जंहिंजे करे इहे सॼा रोड रस्ता जेके ॻोठ ऐं उन खां अलावा जेके सभु वीरान लॻा पिया आहिनि ऐं सभु जेको करप्शन जे वर चढ़ियल आहिनि। तव्हां इन हवाले सां तव्हां छा चवंदव? न ईअं त कोन्हे साईं, गवर्नमेंट हाणे पंहिंजे हिसाब सां एतिरो असांखे नॉलेज कोन्हे त उन्हनि जा को इख़्तिलाफ़ात आहिनि या न। ऐं बाक़ी जेको आहे गवर्नमेंट खे त पंहिंजे हिसाब सां कमु करणु खपे न, हर तालके खे प्रायोरिटी ॾियणु खपे, पॉपुलेशन जे हिसाब सां फंड ॾीन, ज़िले जा पॉपुलेशन ते फंड था अचनि। जेतिरो ज़िले हुसैन बख़्श जो हक़ आहे उहो उनखे मिलणु खपे, जेतिरो सिंधड़ी जो त सिंधड़ी खे मिलणु खपे। वज़ीर साहब तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, ही जेको वज़ीर मरी इन जा तव्हां वीचार ॿुधाईंदा, हिननि जो इहो चवणो त असां वाक़ई इहे मशीनूं ॾिठियूं हुयूं ऐं मशीनूं आयूं बि हुयूं 2011 जे बरसातनि में। हिन वक़्तु मशीनूं ग़ाइबु आहिनि ऐं हुकूमत खे घुरिजे त इन्हनि जी फौरी तौर ते पहिरीं इहा इंक्वायरी कराए, जेके किरोड़े रुपयनि जूं जेके मशीनूं हुयूं उहे ग़ाइबु थी वियूं आहिनि ऐं अञा ताईं हुकूमत पारां इहे वॾियूं दावाऊं त कयूं वियूं आहिनि, असीं इहे सफ़ाइयूं कराईंदासीं, ज़िले इंतिज़ामिया पारां इहे दवाऊं कयूं वियूं आहिनि, मगर असीं चऊं था त जेकॾहिं बरसाति अचे थी त इहे रोड रस्ता या उतां जा माण्हू पहिरीं बि लॾ पलाण करे रोडनि ते वेठा हुआ, हाणे बि थी सघे थो ऐं इन्हनि माण्हुनि जो को बि अञा ताईं इंतिज़ामिया पारां के बि अहिड़ा जोगा उपाय न वरिता विया आहिनि। नाज़रीन, वठो था नंढी साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हूंदासीं। नाज़रीन, नंढी साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। हिन वक़्तु असां सां गॾु जेको वीडियो लिंक ते मौजूदु आहे अमीन मेमण, जेको मरकज़ी अंजुमन ताजरान जो जनरल सेक्रेटरी आहे सिंध जो। ऐं जेके गुज़िरियल जेके बरसातूं आयूं हुयूं इन में केतिरे अरसे खां करे मीरपुर ख़ासि शहर जे अंदरि पाणी बीठल हो। उनजो मेन कारण इहो त ड्रेनेज सिस्टम जो सही कोन हो ऐं वापारी तंज़ीमुनि जूं ऐं हिते ज़िले जे इंतिज़ामिया जूं पाण में मीरपुर ख़ासि सिविल अस्पताल जे साम्हूं चक्रियूं बि थियूं हुयूं पाणी निकाल लाइ करे, हिन जा जहिड़ा बि थिया हुआ, छाजे करे त केतिरे अरसे खां हिननि जो कारोबार मुतासिर हो, जंहिंजे करे जेको इंतिज़ामिया सां हिन जूं झड़पूं थींदियूं रहियूं हुयूं। अचो त उन हवाले सां जेको हिन अमीन सां ॻाल्हि ॿोल था करियूं त उनजो छा चवणा। अमीन साहब, हमें ये बताएं कि आप व्यापारी तंजीमों के रहनुमा हो और 2011 की बरसातों के अंदर पूरा शहर के अंदर पानी था, आपके इंतजामिया से झगड़े भी होते थे और अब इंतजामिया ने कौन सा ऐसा बंदोबस्त किया हुआ है? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सबसे पहले तो मैं सिंध टीवी वालों का शुक्रिया अदा करूँगा कि वो हमारे शहर मीरपुर ख़ास के मसले को उजागर करते हैं और शहर के मसाइल
अपने टीवी चैनल पे दिखाकर हमारी आवाज़ जो है ऐवानों तक जाने का एक रास्ता बनता है। सर, आपने बात की कि 2011 के अंदर बरसातों का जो आलम था वो शहर में पानी भरा हुआ था और ऐसा लगता था कि इंतज़ामिया जो है इसको पानी को खुद रोक रही है अपने फंड्स लेने के चक्कर में, माल खाने के चक्कर में। क्योंकि जब बरसात होने से पहले कई बार हमारी उनसे मीटिंगें होती रही हैं और हम इंतज़ामिया से कहते रहे हैं कि यहाँ पर जो है नाले भरे हुए हैं, इनको नालों को खाली कराया जाए, इनकी नाले की खाटी की जाए, लेकिन लाखों नहीं करोड़ों रुपए का फंड जो है नाले के नाम पर लिया जाता है और नाले साफ नहीं होते। मच्छियाँ पकड़ी जाती हैं नालों में से, चंद ऊपर की लापी निकाल दी जाती है और कहा जाता है कि नाले की सफाई हो गई है। इसके बाद जो है अब आने वाला दौर जो है वो भी बड़ा संगीन सूरत हाल इख्तियार कर रहा है कि बताया जाता है कि मौसमियात के हवाले से कि शहर के अंदर बरसातें इस दफ़ा भी ज़्यादा हैं। लेकिन मैं समझता हूँ कि हम आज से गुज़िश्ता 3-4 माह से हम इंतज़ामिया से बराबर यही कह रहे हैं कि शहर के अंदर नालों की सफाई होनी चाहिए। हमारे मीरपुर शहर में 4 या 3 नाले हैं बड़े, उनकी अगर सफाई हो जाए तो मैं समझता हूँ कि शहर को 15 से 20 साल तक पानी का कोई प्रॉब्लम नहीं होगा, शहर की गंदगी ख़त्म हो जाएगी। बकौल आपके ये नाले भरे हुए हैं, अभी भी जो है मीरपुर शहर का ड्रेनेज सिस्टम मुकम्मल ख़त्म है। आप कैसे समझते हैं ये नाले कैसे खाली होंगे, सफाई होगी या नहीं? जो पोजीशन अभी जैसे पड़ी है शहर के अंदर पोजीशन, इसके हिसाब से ये बिल्कुल नाकाम हो जाएंगे, पानी नहीं निकल सकेगा, कारोबार तबाह होगा, पब्लिक को परेशानियां होंगी। क्योंकि मीरपुर जो शहर है हमारा पहले होता था 1.5 लाख 2 लाख की आबादी का, उसी ड्रेनेज सिस्टम को आज तक लेके चल रहे हैं। इसके अंदर कोई इजाफी कोई ड्रेनेज सिस्टम इन्होंने सही तरीके से काम नहीं किया है। नालियाँ नाले सब भरे हुए हैं और आता है फंड्स पता नहीं कहाँ जाता है। शहर के लिए करोड़ों रुपए के फंड्स जो हैं यहाँ पर आए हैं, इससे पिछले साल भी इसमें करोड़ों रुपए के फंड आए हैं। हम लोगों ने आवाज़ें उठाई हैं लेकिन फ़ंड का पता नहीं पड़ता। नाला वैसे की वैसे भरा हुआ है, रोड से ऊपर नाला खड़ा हुआ है और जब तक ये ड्रेनेज सिस्टम के लिए कुछ ईमानदाराना तौर पे काम नहीं होगा उस वक्त तक पानी का सिस्टम नहीं सही होगा। यहाँ पर जब तक हमारे मीरपुर की इंतज़ामिया बल्दिया के लोग सही तरीके से ईमानदारी से इसकी सफाई नहीं कराएंगे, इसी नहीं तो फिर जब तक ये आवाम को रिलीफ नहीं मिल सकेगा, आवाम वही परेशान होगी। गलियाँ नालियाँ से भरी हुई हैं, गंदगी से भरा पड़ा है शहर, कारोबार में परेशानी है, आने जाने में परेशानी है, मस्जिद के रास्ते से अभी आप देखें शाही बाजार के यहाँ पे पानी भरा हुआ है 8 दिन 10 दिन से ऐसे के ऐसे ही, और छोटा सा एक टुकड़ा टूटा है हल्का सा, लेकिन वहाँ पे भी कोई सुनाई देने वाला नहीं है, नाले भरे पड़े हैं शहर। हमें ये बताएं कि 2011 के बरसातों के अंदर ज़िले इंतजामिया और इसके अलावा हुकूमत सिंध ने जो बड़ी बड़ी मशीनें दी थी, डीजल वाली मशीनें पानी निकालने के लिए, वो मशीनें अभी कहाँ हैं? जब वो मशीनें मंगाई गई थी और ये बताया जाता था कि यहाँ मशीनें लगा दी हैं वहाँ लगा दी हैं, लेकिन उसके बाद कभी मशीनें वो नज़र नहीं आई हैं शहर के अंदर किसी जगह पे। वही पुरानी मना जो है पाकिस्तान में जब ये मीरपुर बल्दिया बनी है, पुराने मना जो मशीनें चलती आ रही हैं वही रिपेयर होके चलती आ रही है। नई मशीनों का अभी तक पता नहीं है कि कहाँ लगी हुई हैं वो। आप कैसे समझते हैं यहाँ पर म्यूनसिपल कमेटी में कौन जिम्मेदार है? इंजीनियर भी नहीं है, म्यूनसिपल कमेटी का कोई ऑफिसर भी नहीं है, जो आ रहा है इसको खा रहा है, इसमें इतनी करप्शन है, इसका जिम्मेदार कौन है? हमारे मीरपुर शहर में बल्दिया के अंदर आज तक ओरिजिनल इंजीनियर की पोस्ट वो इंजीनियर नहीं आया है। ये हमारे शहर मीरपुर की हमारी बदकिस्मती समझ लें, जो कि अभी तक हमारे पास इंजीनियर नहीं है प्रॉपर। वो खाली पड़ी है सीट, आर्जी तौर पे किसी को इंजीनियर बना के उस सीट को पूरा किया जाता है। इंजीनियर ओरिजिनल नहीं है हमारा। और हमारी हुकूमत सिंध से बल्दियात के वज़ीर से भी गुजारिश है कि हमारे इस टीएमओ की इंजीनियर की जो बल्दिया की हमारी जो की पोस्टें हैं 4-5, उस पर प्रॉपर ओरिजिनल बंदे बिठाए जाए। ये मीरपुर खास डिवीज़न के हेडक्वार्टर का शहर है, यहाँ पर जो एमपीए या एमएनए उनका क्या किरदार है? एमपीए एमएनएस के फंड्स आ जाते हैं, यहाँ लगते हैं,
बताते हैं कि फंड्स एमपीए के लग गए, एमएनए के लग गए, लेकिन शहर आपके सामने है। कई बार नालों पे लग गया, कभी रोडों पे लग गया, तो रोड नाले रास्ते आप देख लें शहर के अंदर। कैमरा आपके पास है, आप कैमरे में शहर दिखा सकते हैं। इसको दिखाएं कि कहाँ पे शहर में फंड लगे हुए हैं, कैसे लगे हुए हैं, क्या नहीं लगा हुआ, क्या लगा हुआ पता पड़ जाएगा। खुली चीज़ें हैं सारी चीज़ें कि फंड कहाँ आते हैं, कहाँ लग जाते हैं, ये पता ही नहीं पड़ता। अमीन साहब आपकी बड़ी मेहरबानी। नाज़रीन ही समाजी अगवाना हुआ, उन खां अलावा तालके हुसैन बख्श मरी या तालके सिंधड़ी जा जेके अगवाना उन्हनि जा तव्हां वीचार ॿुधाईंदा। हिननि जो इहो पिणु चवणु हो त 2011 जे बरसाति जे अंदरि शहर जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा उन खां अलावा मुख़्तलिफ़ तालका जेका सॼा पाणी जे लपेट में आहे, उन्हनि जो मेन कारण इहो हो त जेके ॿाराड़ियुनि जे अंदरि इहो सिम नालनि जे पाणी जे करे उहो ॻोठनि जा ॻोठ जेके ॿुॾी विया, माण्हू लॾ पिलाण करे रोडनि ते वेही रहिया। इन करे जेको हिन जो मेन कारण इहो आहे त पाणी जेको गटरनि जो उन वञे थो उहो बिल्कुलु जेके नाला बंदि थी वियल आहिनि, सफ़ाई न थियण जे करे हिन वक़्तु बि इहो अंदेशो आहे त जेकॾहिं बरसाति ईंदी पाणी निकासी जो अञा ताईं को बि बंदोबस्तु न थियो आहे। हुकूमत खे घुर्जे त इहे जेके पैसा अचनि था उन्हनि ते नज़र रखी वञे ऐं उते ईमानदार ऑफिसर मुक़ररु कया वञनि ऐं मिरपो ख़ासि शहर में जेको सफ़ाई ऐं सुथराई जो जेको आहे उनजो सुठे नमूने सां बंदोबस्तु कयो वञे। नाज़रीन ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान नज़ीर पवर खे इजाज़त ॾींदा।